अचर पोइ छा सोची? छा वरी छा? अॼु रात मिठल जी शादी आहे। मिठल के को न को तोहफ़ो त ॾियणो पवंदो। पर एस मिठल खान के कंहिंजे सिर जो तोहफ़ो ॾियूं? तोहफ़ो ॾिबो अजूअ जो या मजूअ जो। ये ॿई असां जियां छड़ा छांड न रन न रिली। जे ये मरी पिया न ये समझ ॼण कुत्तो मरी पियो। को बि फर्क न पवंदो रेस मिठल मथां। चई त पोइ पूरी आके ही खत्म करे अचूं। न खानू न, अचर एॾो ज़ालिम न आहे जो एतिरो ज़ुल्म करे। हुननि असांजो वॾो मारियो आहे। चवंदा आहिनि त हथ जे बदिले हथ ऐं पेर जे बदिले पेर। अचर मां त चवां थो असुल ख़त्म हुई न वॾे वागू मिठल खान खे कयूं। छो त मिठल खान जो अंजाम ॾिसी पाण ॿिया मरी पवंदा। कंहिंखे ख़त्म कयूं कंहिंखे न इहो सोचणो अजाई आहे। निकिरी पओ जंहिंजो मौत हूंदो उहो साम्हूं ईंदो। लख जी ॻाल्हि कई अथई बादल, लख जी ॻाल्हि कई अथई। जंहिंजो बि मौत लिखियल हूंदो उहो पाण ई साम्हूं ईंदो। निकिरण जी कयो हलो।